वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी सरकार रोटेशन पॉलिसी जो बहानो बणाए पेंशन माण्हुनि जी फरमाइश ते ऑफिसरनि खे सिंध बदल करणु चाहे थी, पर सिंध काबीना वफ़ाक़ी सरकार जे इन प्रपोज़ल खे रद्द करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार सिंध हुकूमत खे कमज़ोर ऐं सूबे जो अमन अमान ख़राब करणु चाहे थी। हू चिताब थो ॾिए त एस्टेब्लिशमेंट डिवीज़न इन सियासी रांदि जो हिसो बणजण खां पासो करे। वॾे वज़ीर जो चवणु हो त सिंध जे असुल आदमशुमारी 6 करोड़ 10 लख थिए थी, पर अंगनि अखरनि में इन खे घटि ॾेखारियो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वफ़ाक़ी सरकार रोटेशन पॉलिसी जो बहानो बणाए पंहिंजनि माण्हुनि जी फरमाइश ते ऑफिसरनि खे सिंध बदल करणु चाहे थी, पर सिंध काबीना वफ़ाक़ी सरकार जे उन प्रपोज़ल खे रद्द करे छॾियो आहे। संदसि चवणो त वफ़ाक़ी सरकार सिंध हुकूमत खे कमज़ोर ऐं सूबे जो अमन अमान ख़राब करणु चाहे थी। एस्टेब्लिशमेंट डिवीजन खत्म करे ये ड्रामा, एस्टेब्लिशमेंट सेक्रेटरी ये गेम ना खेले। मैं वो सियासी आदमी है, स्पेशल असिस्टेंट टू द प्राइम मिनिस्टर ऑन एस्टेब्लिशमेंट, उनसे कहता हूं कि मेहरबानी करके अपने इस अफसर को आप सीधा करें। कहता क्या है चीफ सेक्रेटरी को कि जी हम सारी मेरिट पे कर रहे हैं चीजें, मुझे पता है तुम मेरिट पे नहीं कर रहे हो। डोंट अंडरमाइन द प्रोविंस। इस सूबे का खाते हो, इस सूबे पे पलते हो, इस सूबे के बड़े बड़े ओहदों पे बैठते हो और इस सूबे की बुराई करते हो। ये अफसरान के ऊपर सूबाई काबीना ने, जो कि सूबाई हुकूमत है, जिसको पावर है अंडर सिविल सर्विस ऑफ पाकिस्तान कंपोजिशन एंड कार्डर रूल्स 1954 एज अपडेटेड अप टिल 2020, तारीख भी है उसकी 14/10/2020 में आखिरी अमेंडमेंट हुई है। उसमें सूबाई हुकूमत को पावर है कि उस प्रपोजल को अप्रूव करे या डिसअप्रूव करे, और सूबाई हुकूमत ने आज काबीना में ये फैसला कर दिया है, कल तक इसकी इत्तला दे दी जाएगी। सैयद मुराद अली शाह चयो त हू चिताव थो ॾिए त एस्टेब्लिशमेंट डिवीज़न इन सियासी रांदि जो हिसो बणजण खां पासो करे ऐं सिंध जे ऑफिसरनि खे तंग न कयो वञे। ॿी सूरत में असां अदालत जो दर खड़काईंदासीं। वॾे वज़ीर चयो त पंहिंजा जाली बिल पास कराइण लाइ वॾे बंदोबस्त सां पार्लियामेंट जो गॾियल इजलास सॾायो वियो, पर उन में तकरारी आदमशुमारी वारे मामले ते बहस न करायो वियो। संदसि चवणो त सिंध जी आदमशुमारी 6 करोड़ 10 लख थिए थी, पर उनखे घटि ॾेखारियो वियो आहे। 85 लाख हाउस होल्ड से मल्टीप्लाई कर ले तो हमारी तकरीबन 6 करोड़ 20 लाख हो जाती है आबादी। आपने कर दिए 4 करोड़ 80 लाख से भी कम थोड़ा। तो ये वैलिड रीजन है ऑब्जेक्ट करने का या नहीं करने का कि आपने ये गलत किया है। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आम चूंडनि में धांधली जो मनसूबो आहे, जंहिं ते इलेक्शन कमीशन खे एतिराज़ आहिनि, पर जीअं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त उन जो फ़ाइदो पीटीआई खे न पर ॿियनि खे थींदो। हिकु सवाल जे जवाब में वॾे वज़ीर चयो त कराची ताईं अफ़वाह आहिनि त इस्लामाबाद में तब्दीली वारियूं हवाऊं हलनि पियूं त शायदि 2023 बदिरां चूंडूं 2022 में थियनि, पर उन बाबति मूंखे का बि ख़बर न आहे। वॾे वज़ीर जो चवणो त सिंध काबीना जे इजलास दौरान राइस केनाल कपनि ते क़ाइम कचनि आबादियुनि खे पको करण, कणक जो फी मण इमदादी अघु 2200 रुपया मुक़रर करण, यूरिया भाण ते सब्सिडी ॾियण ऐं इलेक्ट्रिक गाॾियुनि खे रजिस्टर्ड करण समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती टीवी न्यूज़, कराची।